वनुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइत्तअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन्न अज़ाबी लशदीद। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। आस्ते करे थोड़ा ना सेट, आस्ते आस्ते करे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी। मस्जिद तो बना दी शब भर में ईमान की हरारत वालों ने। मस्जिद तो बना दी शब भर में ईमान की हरारत वालों ने। बरसों से पुराना पापी मन अब तक वो नमाजी बन न सका। जी कदर जी वकार सामीन इकराम, अज तवां सां सबई गोठ खुदा बख्श डोगर में पांजे रब खे राज़ी करण जी नीयत सां हिन बाबरकत प्रोग्राम में शरीक थिया हूँ। दुआ है अल्लाह साईं तवां असांजी शिरकत के भी कबूल फरमाए। रब साईं जिन प्रोग्राम करायो आ अल्लाह साईं उन्हनि जी खिदमत के भी मक़बूल व मंसूर फरमाए। जे आयल सगोड़ी के मां तवां जे साम्हूं तिलावत कयो आ। इन आयल सगोड़ी जे अंदर अल्लाह साईं शुक्रगुज़ार ऐं नाशाकिर जे अंजाम जे मुतालिक बयान फरमायो आ। हज़रत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा का रिवायत आ। फरमाई सोने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अरबउन मन ऊतियहुन्न फ़क़द ऊतिय खैरद दुनिया वल आखिरा। कल्बुन शाकिरुन व लिसानुन ज़ाकिरुन व बदनुन अलल बलाए साबिरुन व ज़ौजतुन ला तबगी खौनन फी नफ्सिहा वला माले। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जै मुसलमान जे अंदर चार खूबियों हुजन वो दुनिया जो भी खुश नसीब आ, आखिरत में भी वो खुश नसीब आ। जंहिंजे अंदर चार खूबियों हुजन दुनिया ए आखिरत में वो बानो खुश नसीब आ। पहरे नंबर ते नबी सही जन फरमायो, कल्बुन शाकिरुन, जय बाने जी दिल शुक्र गुजार आ वो बानो खुश नसीब आ। हदीस में अचे तो पियो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो फ़कीर आयो। नबी साईं जन को अल्लाह जे नाले ते घुरण लॻो। नबी साईं जन उनखे हिकिड़ी खार ॾिनी।
खारक जीअं उन शख्स खे मिली ना शाकिर हो, खारक खणी उछलाए छॾियईं, फिटी करे छॾियईं, उछलाए छॾियईं। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो फ़कीर आयो, ही महरूम बणिजी वियो। ॿियो फ़कीर जीअं आयो, उन बि अल्लाह जे नाले ते घुरणु शुरू कयो। नबी साईं जन उन खे बि हिकिड़ी खारक ॾिनी। ना शाकिर ऐं शुक्रगुज़ार जो फ़र्क़ु ॾिसजो। हिन खे जीअं खारक मिली, खारक मिलण खां बाद रब जो शुक्र करण लॻो। चए पियो सुभान अल्लाह तमरतुम मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे ज़ात जी तारीफ़, रब जो शुक्र जो रसूलुल्लाह जे हथड़नि मुबारकनि सां मूंखे खारक मिली आहे। थोड़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो मंज़र ॾिठो, शुक्रगुज़ार जो ऐं नाशाकिर जो किस अंदर सोने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़र्क़ के ज़ाहिर फरमायो। नबी साईं जन बानी के हुकुम क्यों, बानी जल्दी वञो में सलमा वटो 40 दिरहम खणी अचो। ये 40 दिरहम इन फ़कीर जे हवाले कर। हिन फ़कीर जो शुक्र करण मां मोहम्मद के फर्श ते पसंद आ, रब के अर्श ते पसंद आ। अल्लाह से फरमायो मुंहिंजा सोना नबी ऐलान करे छॾे, फरमाए वइद तज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं मुंहिंजो बानो मुंहिंजे मिलियल इक़दार रिज़्क़ ते शुक्र कंदो, जेड़ी रोज़ी सां मां रब बाने के नवाज़ियो आहे उन ते जे शुक्र कंदो। अण भी ॾिनी आंस भी शुक्र तो करे, सण भी ॾिनी आंस भी शुक्र तो करे, गोश्त खारायांस तो भी शुक्र तो करे, दाल खारायांस तो भी शुक्र तो करे पियो, बंगुलन में रहे तो भी शुक्र तो करे पियो, कखावन घरन में रहंदड़ भी शुक्र तो करे पियो। रब फरमायो लअज़ीदन्नकुम, जंहिंखे मां रब जहिड़ी हालत में रहायो आज इन हालत में शुक्र तो करे त लअज़ीदन्नकुम, मां रब अञा वधाए छॾींदो मांसि। फरमाए वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, जे ना शाकिरी कंदो त ॿुधी छॾे मां रब जी पकड़ सख़्त अथसि। ना शाकिर बंदो न रब के दुनिया में पसंद आ, न उन में लाइ का आखिरत में खुश नसीबी आ। शुक्र सिखड़ो थी त हज़रत पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे वाक़े मां सिखो। हज़रत पीरान पीर वटि हिकिड़ो माण्हू आयो, चइसई तव्हांजो जेको सामान खणी बेड़ो अचे पियो ॿुॾी वियो। हज़रत सिंह पीरान पीर साहब जीअं इहा ॻाल्हि ॿुधी चई अल्हम्दुलिल्लाह। वरी ॿियो ॾींहुं थियो, हिकिड़ो ॿियो माण्हू आयो, चइसई तव्हांजो बेड़ो उहो न हुयो, उहो बेड़ो कंहिं ॿिए जो हुयो, तव्हांजो बेड़ो त सामान समेत किनारे ते पहुतो आहे। हज़रत सिंह पीरान पीर रहमतुल्लाह अलैह वरी फरमायो अल्हम्दुलिल्लाह। शागिर्दन पुछो सही कल भी अल्हम्दुलिल्लाह, अॼु भी अल्हम्दुलिल्लाह। हज़रत सही पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो कल मूंखे नुक़सान जी ख़बर पहुती हुई, अॼु मूंखे फ़ाइदे जी ख़बर पहुती। बानो उमूमन नुक़सान जे मौके ते भी रब के विसारींदो आहे, ख़ुशी जे मौके ते भी रब के विसारींदो आहे। अल्लाह से कुरान मजीद में भी फरमायो वलइन अज़क़नल इंसान मिन्ना रहमतन सुम्मा नज़अनाहा मिन्हु इन्नहु लयऊसुन कफूर। जॾहिं बाने के असी नेमत ॾींदा हूं पो आज़माइश ख़ातिर नेमत खसींदा हूं त बानो ना शाकिर बणिजी वेंदो आहे।
रब तो फरमाए जॾहिं वरी असां नेमत सां नवाज़ींदा हूं खुशी में अची करे पोइ बि मां रब खे विसारे छॾींदो आ। हज़रत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह रब जो वॾो शुक्रगुज़ार हो। चई जॾहिं नुक़सान जी कल मूंखे ख़बर पहुती मां दिल जे अंदर झाती पाए ॾिठुसि मां चो ॾिनल माल भी रब जो हो वरतो भी उन रब जे ॾिनल माल ते खसजण वारे वक्त दिल भला रब सां ताल्लुक ख़त्म त न करे छॾियो। जॾहिं दिल खे ॾिठुसि नुक़सान जी ख़बर ॿुधण खां बाद भी रब सां ताल्लुक मज़बूत आ पोइ शुक्र विचो मां चयुसि अल्हम्दुलिल्लाह। वरी जॾहिं अॼु मां खुशी जी ख़बर ॿुधसि फ़ाइदे जी ख़बर ॿुधसि बानो खुशी जे मौके ते भी रब जो नाशाकिर बणिजी वेंदो आ। जॾहिं खुशीअ जी ॻाल्हि ॿुधसि दिल में ॾिठुसि साॻियो ई रब सां ताल्लुक बरक़रार हो पोइ खुशीअ में भी चयुसि अल्हम्दुलिल्लाह। हर वक्त तुझी ज़बान ते भी इहो हुजे न अल्हम्दुलिल्लाह। रब जी नेमत मिलण खां बाद बानो अल्लाह जे नाले सां शुक्र तो अदा करे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सां रब जी ॾिनल नेमत बल जा वॾी नेमत जा मुख़्तसर पाणी वारी नेमत जहिड़ी भी नेमत बानो इस्तेमाल करण वक्त पहिरियां बिस्मिल्लाह तो चए आखिर में अल्हम्दुलिल्लाह तो चवे त उन नेमत जो बानो हक़ अदा करे छॾे थो। बानो जणो नेमत जो हक़ अदा करे चुको। अल्लाहु अकबर शुक्र गुज़ार बंदो रब वट वॾो खुश नसीब थव ना शाकिर बंदो रब वट महरूम थव। अल्लाह जो शुक्र गुज़ार बंदो ॾिसणो थी शुक्र गुज़ार जो वाक़ियो तो के ॿुधणो आ त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो ॿुध एडी बादशाही हुयसि जो कुरान तुचे गुतुवा शहरुन वरवाहुहा शहर सुबह हिकड़ी जगह ते हूंदो शाम ॿी जगह ते हूंदो हज़ारे मील सवे मील सफ़र जल्दी जल्दी में तख्त ते तय करे छॾींदो। एडी वॾी उनखे बादशाही मिलल हुई पर रब जो ना शाकिर न हो अल्लाह जो शुक्र गुज़ार बंदो हो केवलिन जी ॻाल्हाइण भी समझी वेंदो रब जे आॾो चवंदो हो मुंहिंजा अल्लाह तूं ही नेमतूं ॾेई मूंखे आज़माए थो पियो लियबलुवनी अशकुर अम अकफुर मुंहिंजो रब मूंखे आज़माए थो तेरी बादशाही मां ॾिनी आसे इन बादशाही जे हूंदे शुक्र तो करे या ना शाकिरी तो करे। अल्लाह अकबर जड़ी मल भी रब जी जा नेमत मिलंदी हस त शुक्र गुज़ार बनबो हो। एक मर्तबे चई तख्त बिल्किस जो मूडे के राणी दो इफरीत देव बैठो न चो त अना आती कभी कबल अन तकूम मिम मकामिक ताए ता उठंदो इन मां आगे यो तख्त आणींदो। आसिफ बिन बरखिया चयो कबल ऐं यरतद इलैक तरफुक तवां सही पंहिंजी अखी मस छिंबींदो त मां हाणे ॾेखारींदुसि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे साम्हूं अखि छिंबण खां अॻ में ई तख्त पहुची वियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जीअं इहा रब जी नेमत ॾिठी फलम्मा रआहु मुस्तकिरन काल हाज़ा जड़ी मल इहो तख्त साम्हूं पहुतुसि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चवण लॻो रब जी वॾी नेमत मूंखे मिलियल आहे अल्लाह जो मां शुक्र कंदुसि फरमाई वमन शकर फइन्नमा यशकुरु लिनफ्सि जेको नेमत जे मिलण ते शुक्र कंदो उन जो शुक्र पंहिंजे फ़ाइदे में थव वमन कफर फइन्न रब्बी गनियुन करीम जे ना शाकिरी कंदो त रब बेपरवाह अथसि खुदा खे काई परवाह कोन अथसि।
शुक्रगुजार बाने जे लाइ रब पंहिंजी ग़ैब जी खज़ाननि मां बि इंतज़ाम कंदो अथव। अशरी कबीले जा साहबी सगोरा जड़ी मल मक्के को मदीने हिजरत करे पहुता, खाइण पीअण जो सामान उन्हनि जो ख़त्म थी वियो। पोइ पाण में मशवरो कयूं, हिकिड़ो साथी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे मोकिलियो। नबी साईं वटि जीअं उहो साहबी सगोरो दरवाज़े वटि पहुतो त अंदरां क़ुरान मजीद जी आयत तिलावत थींदे ॿुधण में आई। नबी साईं जन क़ुरान पाक जी आयत तिलावतूं फरमाइनि पिया, वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। नबी साईं जन जीअं क़ुरान मजीद जी आयत तिलावत कई, साहबी सगोरे जे कन्ननि ते पुती समझी वियो नबी साईं जन तालीम पिया ॾियनि। ज़मीन जे हर चुरंदड़ शइ जो रिज़्क जो ज़िम्मो रब खणी छॾियो। अल्लाह साईं असांजे रिज़्क जो इंतज़ाम फरमाईंदो। साहबी सगोरो उतां ई वापसि पंहिंजे साथियुनि वटि पहुतो। जिए पंहिंजे साथियुनि वटि पहुतो, साथियुनि पुछाकस ॾे ख़बर छा थियो? चई परेशान न थियो, रब ॼाण इंतज़ाम कयो। थोड़ी देर मस गुज़री, जेको रब ते भरोसो रखंदो आ रब उन जे लाइ इंतज़ाम फरमाईंदो आ। जिए रब ते भरोसो रखे, कुरान भी चए थो वमन यतवक्कल अल्लाहि फहुव हस्बुह। जेको रब ते भरोसो रखंदो अल्लाह जी मदद उन सां शामिल हाल बण बि। देरी न गुज़री, चंद हिकिड़ा माण्हू आया जंहिंजे हथनि में भुगल देग हुई, भुगल गोश्त हुयो, ताज़ियूं ताज़ियूं मानियूं रखियो। चई तव्हां जे लाइ इंतज़ाम थियो आहे। अशरी कबीले वारनि मानी खाधी, ॾाढी लज़ीज़ मानी, भाॼी भी लज़ीज़। जिए खाईंदा वञनि पिया, रब जो शुक्र भी कंदा वञनि पिया। मानी भी बची पई, भाॼी भी बची पई, नबी साईं ॾे मोकिलियो। कुछ ॾींहंनि खां बाद सोने करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कचहरी करण जे लाइ आया। नबी साईं के चवण लगा, साईं जेका तवी मानी मोकली हुई, भाॼी मोकली, ॾाढी लज़ीज़ हुई, बरकत वारी हुई, बची पई असी तव्हां ॾे मोकली से। नबी साईं जन फरमायो केड़ी मानी केड़ी भाॼी? हिकड़ी भाॼी मानी त मूं ॾे तव्हां जे तरफ़ खां आई हुई। साहबी चवण लगा उहा साईं तवी मोकली हुई। नबी साईं जन फरमाया उहा मूं त कोन मोकली हुई, साईं बाक़ी कंहिं मोकली हुई। नबी साईं जन वरी तालीम ॾेई फरमायो वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। जै रब जी ज़ात रोज़ी जो ज़िम्मो कयो आहे, उन ॾींहुं तव्हां जे लाइ अल्लाह पंहिंजे ग़ैब जे खज़ाननि मां इंतज़ाम फरमायो। त जेको बानो रब ते यकीन पियो रखे, हलाल रोज़ी तलाश पियो करे, रब उन जे लाइ ग़ैब जे खज़ाननि मां इंतज़ाम पियो फरमाए। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोई तूर ते रब सां कचहरी करे पियो। घरवारी के जंग में छॾे आयो, अल्लाह सां मुलाकात में मज़ो जो अची वियुसि, काफ़ी वक़्तु लॻी वियो। त दिल में सिर्फ़ ईअं चई त घरवारी के जंग में छॾे आयो, बुख भी लगी हूंदसि। तफसीर मारिफुल कुरान में मां ॾिठुसि, पोइ मुफस्सिरीन किराम इन आयत जी तफसीर में लिखियो आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम के रब साईं फरमायो, रब त दिलनि जे राज़नि खे बि ॼाणींदड़ आहे न साईं। इन्नल्लाह अलीमुम बिज़ातिस सुदूर,
दिलनि जे राज़नि खे ॼाणींदड़ रब फरमायो मूसा ही जेको पत्थर तुझे साम्हूं आहे न पत्थर खे लठ हण। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन पत्थर के लठ हई फाटी पियो अंदरां ॿियो पत्थर निकतो। अल्लाह सी फरमायो हिन के भी लठ हण उन के भी लठ है वो भी फाटी पियो अंदरां टियों पत्थर निकतो। अल्लाह सी फरमायो हिन के भी लठ हण टे पत्थर के हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी लठ हई अंदरां ॾिसे हिकड़ो जीत जे वात में का शय आ उहा खाईंदो रहे तो पियो। रब सही पंहिंजे नबीअ जे आॾो भी मसलो वाज़ो कयो। रब पूरी दुनिया जी इंसानियत के भी समझायो पे जेको रब टिन पत्थरन जे अंदर जीतन के खाइण ते क़ादिर आ त वो ज़मीन जे मथां घुमंदड़ इंसान के खाराइण ते अञा वधीक क़ादिर आ। रब ते भरोसो रखो। हलाल रोज़ी जो वचन कर मुझा अल्लाह मुके हराम को बचाए। रब मुके हलाल रोज़ी नसीब फरमा। जेको हलाल जो दिल में वचन रखंदो हराम का बचण जी कोशिश कंदो शुक्र कंदो कने रब ज़ाहिरी सबब सां ॾींदुसि त कने रब पंहिंजे ग़ैब जे खज़ाननि मां भी ॾींदुसि। हलाल रोज़ी तलाश करण वारे साहबी सगोरे के नबी साईं फरमायो हथल में शाजा निशान थी चेसि पत्थर कुटे रोज़ी कंदो आ पत्थर कुटे रोज़ी कंदो आ तंहिंजे करे ही निशान हथल में पइजी विया। नबी साईं उन्हनि हथनि खे चुमी ॾिनी त हलाल रोज़ी केॾे फ़ाइदे वारी रोज़ी आ। तॾहिं रब फरमायो या अय्युहर रुसुलु कुलू मिन तय्यिबात। अल्लाह से पंहिंजे रसूलन के भी फरमायो पाकीज़ा शयूं खाओ। या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबात। रब सही ईमान वारन के भी फरमायो त हलाल रोज़ी खाओ पाकीज़ा शयूं खाओ। जे कने बानो पाकीज़ा शयूं इस्तेमाल कंदो त दिल ते भी एड़ो असर थींदुसि। हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद हो। एक मरतबे दावत के इमाम शाफी पंहिंजे शागिर्द जी इमाम अहमद बिन हंबल भी हंबली मसलक जो वडो इमाम आ। दावत ते जीअं पहुतो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह मानी आंदी। उमूमन ये आदत आ त मानी मेहमान जड़ी मल अचे तो कुछ वधाए करे आणबी आ इए सही। इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह मानी आदि इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जेका मानी आंदे समूरी खाई वियो। मानी भी खाई वियो भाजी भी खाई वियो खाली थाव इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह घर खड़ी हो। वरी पानी आंदे इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह रात जो तहज्जुद जे लाइ उथंदो पानी आंदे सुबह ते ॾिठे तो पानी भी साॻियो ही पयो हुयो। पानी के भी हथ ही न लॻल हुयो। पानी भी साॻियो ही घर वापस खणी वियो। इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह जी न्याणी वॾी बुजुर्गाणी हुई वॾी आलिम हुई। उन जे हथनि जी मानी पकल हुई। इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह जी न्याणी चवण लगी बाबा इमाम अहमद बिन हंबल हंबली मसलक जो इमाम तो सरजे पियो। बाबा इमामन वारियूं निशानियूं मूंखे समझ में कोन थियूं अचनि। मानी भी घणी खाई वियो घणी मानी खाइण त अल्लाह वारनि जी निशानी ना आहे। अल्लाह जे नेकबाननि जी निशानी त रब जो ज़िक्र हूंदो आहे। अल्लाह जो ज़िक्र उन्हनि जी खुराक हूंदो आहे। मानी त एतिरी कोन खाईंदा आहिनि। ए मशहूर त मुला मानी खाइण में दौर ॿिया घणा ई दौर इएं सही। पर हिकिड़ी ॻाल्हि अथव जुज़ी ॿुधी छॾियो जाते हलाल रोज़ी हुजे उते इशारो मिले तो त भलजां जे करे 2-3 ग्राम पंहिंजे वज़न मुताबिक़ खाई वञे त ख़ैर आहे। तोखे 100% यकीन आहे त हिन जो रिस्क हलाल आहे। तो ओड़े बुजुर्ग नेकबाने जी दावत में कुछ 2-3 ग्राम भले हणी छॾींदो कर। पर हिते त मामलो ही अजीब हुयो।
इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जेला न्याणी फरमायो त बाबा मानी भी घणी खाई वियो, पानी भी इस्तेमाल को न कये, मना सॼी रात गफलत में निंड कई थे, ऐं सरजे भी हंबली मसलक जो इमाम थो पियो, मूंखे उन जी बुजुर्गी समझ में कोन अचे पई। बाबा ये मूंखे ॿई एतिरादन इन्हनि ॿिन्हिनि एतिरादन जो मूंखे जवाब। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह हैरान थी वियो, न्याणी ॿई एतिराद वारिद कया आहिनि, पर महिमान को कीअं पुछां त मानी छो घणी खाधी थी, तव्हां पुछंदा आहियो साईं महिमान को? सखी माण्हू त ईअं ई चाहींदो त मानी महिमान जे लाइ कई आहे, खाए त अञा वधीक दिलि ख़ुशि थींदी। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह हैरान थी वियो, कीअं पुछांसि त मानी छो घणी खाधई, ऐं पाणी बि इस्तेमाल न कयो थी, सॼी राति पाणी ईअं ई पियो रहियो, मां सुबुह जो घर खणी वियुसि। न्याणी खे चए त पर्दे में तूं सुवाल करेसि। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जी न्याणी पर्दे मां इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह खां सुवाल पई करे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमायो मां जवाब ॾींदुसि। साईं पहुची वियो, बस ॻाल्हि ये पूरी कया। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमाए त मां मानी इन जे करे घणी खाई हुअसि, जीअं मानी मुंहिंजे साम्हूं रखी वई, ॾिठुसि मां साम्हूं त मुंहिंजे साम्हूं नूर आ, खाईंदो वञा पियो ईअं पियो समझंदो वञा त रब जी कुदरत जो को नूर साम्हूं आ, जंहिंखे मां अंदर दाख़िल कंदो वञा पियो, अहिड़ो नूर वरी मूंखे किथे हथ अचे, मां इन जे करे नूर पंहिंजे अंदर दाख़िल कंदो वञा पियो, मूंखे इहा शइ समझ में न पई अचे त मां मानी घणी खाई वञा पियो। बाक़ी त ॻाल्हि इहा हुई जो अंदर नूर जॾहिं दाख़िल थी वियो ऐं ॾिसां पियो त मानी ऐं आसमाननि जे विच में नूर जी लाइट बि चमकंदड़ नज़र पई अचे, पोइ तंहिंजे करे ज़ाहिर में इहा ॻाल्हि आहे त मां मानी घणी खाई हुअसि। जॾहिं इहा मां मानी खाधसि, राति थी मुंहिंजे दिलि जे अंदर इल्मी कुवत नूरानी कुवत अञा वधी वई, हे हलाल ऐं पाक रोज़ी जो नतीजो अथव। इमाम साहब चवण लॻो, हिकिड़ो ई आयत मां मूंखे मसइलो न पियो समझ में अचे, इन रोज़ी खाइण खां बाद दिल में नूरानियत इल्मी अहिड़ी वधी वई जो उन आयत मां पूरी रात 100 मसइला कढिया आहिनि। हिकिड़ी आयत मां हिकु मसइलो मूंखे समझ में न पियो अचे, पोइ 100 मसइला समझ में अची विया। घणा साईं? पोइ इहे मसइलनि कढण में मां मशगूल थी वियुसि, पोइ राति इहा गुज़री वई, मां इन ई राति सां तहज्जुद पढ़ियो, सुबुह जी नमाज बि मां इन ई साॻे इशा वारे वुज़ू सां पढ़ी आहे, पाणी जे इस्तेमाल करण जी ज़रूरत कोन पेश आई, तंहिंजे करे मां वुज़ू कोन कयो, साॻो ई लोटो वापसि ॾिनो। ते हलाल रोज़ी जहिड़ी बरकत अथव। अल्लाह से तव्हां असांखे बि हलाल रोज़ी नसीब फरमाए, हराम खां बचाए, सभिनी खे रब शुक्रगुज़ार बणाए। हयाती बाक़ी, मुलाकात बाक़ी, वमा तौफीकी इल्ला बिल्लाह।